ख़बर शामिल कयूं पिया तंगवाणी खां। तंगवाणी भरिसां शबीराबाद पुलिस थाने जे हद ॻोठ नज़र चोलियाणी में चौपायो माल ज़बरदस्ती करण तां क़त्ल कयल नौजवान अख्तियार चोलियाणी जे वारसनि ऐं औरतुनि मुस्मात हबीबा खातून ज़ादी खातून हुसैन बख्श चोलियाणी ऐं ॿियनि पाक किताब खणी लाश रखी मक्सी इस्ताब ठुल कंदकोट हाईवे ते टायरनि खे साड़े रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक हुजण सबबि ठुल्यो जैकबाबाद ईंदड़ वेंदड़ सभई गाॾियूं कतारनि में बीहजी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशान थी विया। मुज़ाहिरीन ॿुधायो त निंदवानी बिरादरीअ जे ॾोहारनि ॾींहुं ॾिठे जो हमलो करे मींहुं काहे चौपाए माल खे काइनि तां मज़ामत ते गोलियूं हणी भागे नौजवान अख्तियार चोलियाणीअ खे क़त्ल कयो आहे। पुलिस झेड़े ऐं फायरिंग दौरान मौके ते पहुचण बावजूद ज़ख़्मियुनि खे लेटर ऐं कार्रवाई न कई। ज़ख़्मी तड़पी फ़ौत थी वियो। जवाबदार हिकु बि गिरफ़्तार न थियो। हुननि मुतालबो कंदे चयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। होॾों डीएसपी तंगवाणी मोहम्मद सादिक ओडो ऐं एसएचओ शबीराबाद अब्दुल करीम भट्टी धरने में पहुची मिंथू करण बावजूद मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कामयाब न थियूं। मुज़ाहिरनि पारां लाश रखी रोड ते टेंट खोड़े कैंप क़ाइमु कयो वियो। मुज़ाहिरनि चितारियो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रहंदो। रिपोर्ट करण मुख़्तियार अली बलोच, बे न्यूज़ तंगवाणी।